अस्सलाम वालेकुम एवरीवन। तव्हां सभिनी खे वीकली इंटरनेशनल में भलीकार कजे थो। इहो असांजो नओं प्रोग्राम आहे। बल्कि इहो मनसूबो असांजो आगाटो हुयो त हिकिड़ो हफ़्तेवार प्रोग्राम हुजे जंहिंमें आलमी सियासत खे डिस्कस कजे। सो मंसूर कलवड़ हथ अची वियो ऐं उन प्रोग्राम खे जेको आहे उहो अमली जामूं अॼु तव्हां हिन पहिरीं एपिसोड जी सूरत में ॾिसो था पिया। सो हाणे वीकली इंटरनेशनल में असां जेके बि आलमी सियासत हूंदी उन ते डिस्कस कंदासीं ऐं जेके मामला हूंदा उन्हनि ते डिस्कस कंदासीं। इहो असांजो गॾियल प्रोग्राम हूंदो। कुझु मामलनि ते मंसूर ॻाल्हाईंदो, कुझु मामलनि ते आऊं पंहिंजे इल्म ऐं सम्झ जे मुताबिक़ ॻाल्हाईंदुसि। सो बग़ैर कुझु वक़्तु ज़ाया करे पाण सिधो मंसूर वटि हलूं था। मंसूर कीअं आहियो? ठीकु आहियो? चङा भला आहियो? हिन हफ़्ते छा थियो दुनिया में? बिल्कुलु ठीकु। उम्मीद त तव्हां ख़ुशि हूंदो। सो मामला तमामु वॾा आहिनि। तव्हां ॾिसो पिया पुलिस जे करे समूरी दुनिया जो जेको ध्यानु आहे मिडल ईस्ट ते लॻो पियो आहे। आईमेक समेत ॿिया जेके प्रोजेक्ट आहिनि उहे मुअतल थी विया आहिनि। सो तव्हांजो जेको उन्हनि हिकिड़ो तजियो तव्हां हिकिड़ो ॿिनि सिटुनि में हिकिड़ो शानदार जवाबु ॾिनो त बाबा इहो आईमेक जेको प्रोजेक्ट आहे इहो ॿिनि जोड़नि जो शादी खां अॻु में बि हिकिड़ो ख़्यालु हो ऐं हमास जे ख़्याल खे ई मारे छॾियो। सो वाकई उहो नज़र आयो। सो मां पहिरियां त तव्हां खां पुछणु चाहींदुसि कुझु तव्हां वर्ल्ड ऑर्डर ते ॻाल्हायो हुयो ऐं समूरी ही हुनजी कड़ी आहे। सो हींअर जेका छिकताण जारी आहे ऐं इलाक़ाई जेके बि क़ुवतूं आहिनि, यमन जा उस्की बाग़ी, इराक जे अंदरि जेके तंज़ीमूं आहिनि, हिज़बुल्ला ब्रिगेड, लबनान जी हिज़बुल्ला, शाम जे अंदरि के इस्लामिक जिहाद नाले का तंज़ीम आहे, शिया मलेशिया, उन्हनि जो जंग में काहे पवणु ऐं मुसलसल गज़ा ते बमबारी, वरी अमरीकी सदर जो दौरो ॾिठो हूंदो। ॿियो हू किरंदड़ पंहिंजो जेको फेल थींदड़ वर्ल्ड ऑर्डर आहे उनखे मिडल ईस्ट पहुतो ऐं उन अमुन जो चैंपियन थियण ते चाहियो। पर हाणे इन मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हुननि जो वर्ल्ड ऑर्डर हींअर किथे बीठो आहे। जो फलस्तीनी अथॉरिटी जो सदर महमूद अब्बास जेको आहे उन बि उन सां मिलणु पसंदि न कयो। जो बाइडन सां शागिरी दोस्तनि जे शाह अब्दुल्ला ऐं मिस्र के अब्दुल फताह अल सीसी बि हुन सां मिलण खां इनकार करे छॾियो। सो इन समूरी सूरत हाल खे कीअं था ॾिसो तव्हां? मंसूर खान जॾहिं अञा बाइडन आयो ई कोन हो ऐं अॻु में हिननि जो ट्वीट श्वीट हलिया पिए त बाइडन जेको आहे उहो तलावीव अचे थो ऐं उन खां पोइ उर्दन वेंदो ऐं मिस्र वेंदो ऐं फ़लस्तीनी सदर सां ॻाल्हियूं कंदो त पाण जी पाण में ॻाल्हि हुई त अमेरिका किथे चाहे थो त इसराइल खे रोकजे त हू गज़ा ते जेको आहे ज़मीनी हमिलो न करे ऐं अमेरिका जी इहा ई टोन जेका आहे उहो नज़र आई पई। पर उहो अमेरिका जे सदर अचण खां पहिरीं जेको आहे इसराइल उहो गज़ा जी हस्पताल ते हमिलो करे ॾिनो आहे। तव्हां ॾिठो इंतिहाई वहशी हुनजो हमिलो हुयो, 500 माण्हू हुन में मारिजी विया। सो उन जेको बाइडन जो दौरो हुयो उन खे ख़ुदि इसराइल जेको हुननि जो आल वेदर अलाए उन ई नाकाम करे छॾियो। ऐं पोइ तव्हां ॾिठो त जॾहिं बाइडन अञा पहुतो ई कोन हुयो त फ़लस्तीन जे सदर ई चयो त बाबा आउं तोसां मिलंदुसि ई कोन को। ठीकु आहे। त उते मूं हिकिड़ो पंहिंजे ग्रुप में जेको इंडस डायलॉग जो ग्रुप आहे उन में मूं चयो त हाणे तव्हां उन किरंदड़ आर्डर जी इहा हालत ॾिसो जो फ़लस्तीन जो सदर जेके फ़लस्तीनी कोन था मञनि त उहो असांजो सदर आहे। ठीकु आहे। उन ई चयो आहे अमेरिकी सदर खे त हाणे तोसां जेका रथियल मीटिंग आहे उहो कैंसिल थो कयां। त तव्हां सोचियो त हुननि जी साख़ मुतासिर थी ऐं पोइ ॾिठो त उर्दुन जेको हिकिड़ो माना अमरीकी पटु आहे खिते में उन बि अमरीकी सदर उनजी मुलाक़ात कैंसिल कई ऐं चयईं त बाबा जॉर्डन न अच। जस्ट इमेजिन त अमरीकी सदर खे वेलकम करण जे लाइ दुनिया जूं ताक़तूं अलाए छा करे छॾनि थियूं। हिंदुस्तान जेको आहे पंहिंजो रिपब्लिक डे परेड में हुनखे घुराए थो, रेड कार्पेट विछाइजनि था। माना हिकिड़ो वॾो इवेंट हुजे थो अमरीकी सदर जो अचणु। सो उन खे हिकिड़े जॉर्डन जहिड़े मुल्क जेको हेवली रिलाइड उन अदर कंट्रीज़ उन चयो त बाबा न अच। असीं माना यू आर नॉट एक्सेप्टेबल इन अवर कंट्री। सो ऑब्वियसली इहो अमरीकी आर्डर जो न फेल्योर आहे पर सिधो संहों असांखे नज़र पियो थो अचे हिन जंग खां पोइ। अमेरिका इहो ई कयो खिते में। अमेरिका जो जेको पॉज़िटिव रोल पाण हुन सेशन में डिस्कस करे आयासीं उहो पॉज़िटिव रोल न हुयो। उन मिडल ईस्ट खे इंतिहाई मिसयूज़ कयो पंहिंजे मुफ़ादनि ख़ातिर। उते प्रॉक्सीज़ ठाहियूं, उते मुल्कनि जा पाण में जहिड़ा कराया। तव्हां ॾिठो शाम में छा थियो, दाइश जी सूरत में छा थियो, यमन में छा थियो। मतिलबु त पूरे मिडल ईस्ट में जेको बाहि हुई, जेको रत हुयो, जेको हथियारनि जी रांदि हुई, उहो उन जे पोयां हिकिड़ो अमरीकी मुफ़ाद आहे ऐं अमरीका सिधो सिधो बीठो हूंदो वाशिंगटन में वेही करे मिडल ईस्ट में नई बाहि लॻाइण जूं जेके आहिनि उहे मीटिंग्स थींदियूं हुयूं। सो ऑब्वियसली ईअं थियणो हुयो। ऐं हाणे मुंहिंजो ख़्यालु आहे त अमरीकी जेके बि थिंक टैंक्स आहिनि या गवर्नमेंट जा नुमाइंदा आहिनि या
अमेरिकी कांग्रेस ऐं उनखे सोचणु घुरिजे त असांजो किरदारु जेको आहे उहो कहिड़ो रहियो आहे ऐं उन ते सवाल करणु घुरिजनि, पंहिंजे पाण खां सवाल करणु घुरिजे। ऐं पूरी दुनिया खां हुनजो जेको 35 सालनि में जो किरदारु रहियो उन खां न सिर्फ़ु सॉरी करणु घुरिजे, बल्कि माना पंहिंजो ख़ुदि पुछाणो करणु घुरिजे। ऑब्वियसली ऑर्डर त फहियल हिन में को शक न आहे, पर उहो चवंदा आहिनि पंहिंजे पाण में झाती पाए ॾिसण जी ज़रूरत आहे। इहो ई आहे, आउं ईअं सम्झां थो। अच्छा, तव्हां हिकिड़ी ॿी ॻाल्हि हूंदी, कल्ह जो बाइडन कांग्रेस खे ख़िताब कयो, अमेरिकन कांग्रेस, ऐं चयो त यूक्रेन ऐं इज़राइल जी जेका सिक्योरिटी आहे उहा दरअसल अमेरिका जी सिक्योरिटी आहे ऐं असांजी मुस्तक़बिल तय कंदी अमेरिकी सिक्योरिटी ऐं मुफ़ाद जी। तो $100 बिलियन सिक्योरिटी लाइ, फौजी मदद लाइ हुन उतां घुर बि कई आहे। गुज़िरियल 75 सालनि खां मासूम फ़लस्तीन जो क़त्लेआम हिकिड़ा ख़ाली हथ आहिनि। इज़राइल सां जेको कुझु यहूदियुनि सां यूरोप जे अंदरि थियो, होलोकॉस्ट, उन्हनि जी एॾी वॾी सज़ा न सिर्फ़ु फ़लस्तीननि खे पर समूरे अरब आवाम खे जेके कमज़ोर आहिनि, तेल जी पैदावार खां सवाइ उन हू रेगिस्तानी माण्हू आहिनि ऐं शहराउनि में भटकी भटकी उन्हनि हाणे वञी को सुख जो साह खयों आहे। हिन समूरे अमेरिकी ऑर्डर खे वरी वधीक हिकिड़ी इज़राइल खे तव्हां ॾिठो हूंदो त अमेरिका पहिरें ॾींहं खां अक्टूबर खां वठी धड़ाधड़ फौजी मदद पियो फराहम करे। इन मां तव्हां छा था सम्झो त छा इसराइल एॾो कमज़ोर थी चुको आहे जो हू हमास खे फेस न पियो करे सघे, धड़ाधड़ अमेरिकी जहाज़ आहिनि उहे मदद खणी पहुची विया आहिनि? मंसूर खान, जेकॾहिं ॾिठो वञे त इहा हिननि जी प्रोपेगेंडा रही आहे। मिसाल जे तौर ते जॾहिं 9/11 थियो त हिकिड़ो फ्रांसीसी जरीदो हुयो, मूंखे नालो हुनजो विसरे थो, फ्रांसीसियुनि जा नाला अजीब जान अख़बार हुई, हुन चयो त इहो अटैक अमेरिका ते कोन्हे, इहो दुनिया जे समूरनि माण्हुनि ते अटैक आहे। ठीकु आहे, इहो हिननि प्रोपेगेंडा जो तरीक़ो रहियो आहे। त जॾहिं बि को हमिलो थिए थो, ऑब्वियसली नाजाइज़ी थींदी त माण्हू पाण पहिरीं चए आयासीं त माण्हू घणी देरि माठ न कंदा। उन ते इहो लिखियो वञे थो त हीअ असां ते हमिलो आहे, फलाणे जी सिक्योरिटी असांजी सिक्योरिटी आहे। माना इहो इंटरनेशनल पॉलिटिक्स में हिकिड़ी आम ॻाल्हि आहे। यूक्रेन में बि जेको आहे उहो रूसी असर यूरोप तां ख़तमु करण जे लाइ यूक्रेन ते जंग मड़ी वई। कल्ह ई मूं ॾिठो पिए त 3 लख खां मथे टोटल माण्हू मुआ आहिनि। उन में सिविलियन्स आहिनि, उन में रूसी फ़ौजूं आहिनि, उन में यूक्रेनी फ़ौजूं आहिनि, ऐं तमामु वॾो हिकिड़ो नुक़सानु थियो आहे। त यूक्रेन खे बि हिकिड़ो बिलियंस ऑफ डॉलर जो पैकेज ॾियनि था पिया, ऐं इसराइल जे मुल्क जी सूरत में हुननि जो सम्झो त पंहिंजो माण्हू वेठो हुयो। पोइ इसराइल खे हुननि एॾी फंडिंग ॾिनी, एॾो ॾिनो, हाणे इसराइल ख़ुदि जेको हुननि जो IMEC हेॾो वॾो प्रोजेक्ट हुयो, उन खे जेकॾहिं इसराइल बचाइण चाहिया त गज़ा ते हमला एॾा न करिया। पर इसराइल जेको उन्हनि जी ॻाल्हियुनि खे बिल्कुलु डे वन खां इग्नोर करे छॾियो, चईं त बाबा न, असांजी सिक्योरिटी पहिरीं आहे, हमास खे ख़तमु कंदासीं, पोइ तव्हांजा प्रोजेक्ट वञनि या कुझु बि वञनि। ॾिसो, इसराइल जो सिंपल ॻाल्हि इहा आहे, हुनखे ॾाढ जे ज़ोर ते पंहिंजी जेका नाजाइज़ रियासत आहे उनखे क़ाइमु करणी आहे। मूं पहिरीं बि तोखे चयो त हुनजी का आलमी सेन आहे, इंटरनेशनल पॉलिटिक्स में हुनजी सेन आहे। ठीकु आहे, हुनजा पंहिंजा सर्टेन गोल्स आहिनि, पर अमेरिका हिकिड़ो इंटरनेशनल प्लेयर आहे। त अमेरिका जा ऐं इज़राइल जा गोल जेके आहिनि उहे डिफरेंट आहिनि। ऐं पाण हींअर ई ॾिठो त हिननि जे पाण में जीअं बाइडन चयो त मूं पंहिंजे दोस्त खां तिखा सवाल कया। तिखा सवाल हुन बचाइण जी हिकिड़ी कोशिश हुई जेका नाकाम थी चुकी। हाणे इसराइल हिननि जे चवण में न आहे, भले हुननि जी फंडिंग रोकनि बि कनि, हू पंहिंजा माना रिश्ता वधाए चुको आहे, पंहिंजी ताक़त वधाए चुको आहे। हाणे ही उहो जिन आहे जेको जॾहिं बोतल मां ॿाहिरि निकितो आहे त हाणे उहो धणी जे वस में कोन्हे। इसराइल उहो जिन थी चुको। अमेरिका खे ऑब्वियसली हुननि जा थिंक टैंक्स आहिनि, उहो सोचींदा हूंदा कि नई पॉलिसी ठाहींदा हूंदा, पर फ़िलहाल उहो जेको बैकडोर ते वियल आहे, उन्हनि खे सम्झ में नथो अचे त हिननि शयुनि खे कीअं रोकजे। ईरान जे असर आहे या चाइना ऐं रूस जो वधंदड़ असर आहे, उनखे कीअं रोकजे। बाक़ी जॾहिं खां ई हमास ऐं इसराइल जी जंग थी तॾहिं खां तव्हां ॾिठो त यूक्रेन ते रूस वधीक ताक़तवर तरीक़े सां जेको आहे उहो हमलो करणु शुरू करे ॾिनो आहे। ईअं ई थींदो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तव्हां जेकॾहिं हिकिड़ियूं जंगियूं लॻाईंदा त ॿियूं लॻी वेंदियूं आहिनि पाणे, ऐं पोइ उहो जेको पोइ जंग हलंदी पई आहे उनजा ॾाढा बुरा नतीजा निकिरंदा आहिनि। ॿई जंगियूं आहिनि, उन्हनि जो वेझे मुस्तक़बिल में को हल नज़र नथो अचे। मंसूर पर्सनली इहो चयो त जेको अमेरिका आहे, उहे रूस ऐं चीन जे ॼार में फासी विया आहिनि। ही अहिड़ो वक़्तु हो जॾहिं हुननि खे मिडल ईस्ट जे अंदरि अमुन क़ाइमु करणो हो, जेकॾहिं हू IMEC खे हक़ीक़ी जामो फेराइण चाहिनि पिया। उहो पंहिंजे तव्हां जे बखोल त पंहिंजे ज़िद खे क़ाबू नथा करे सघनि। वॾो ज़वाल आहे, वॾो हिकिड़ो डिसऑर्डर आहे।
मंसूर खान, पंहिंजी हेसि ताईं त ॻाल्हि ठीकु आहे। जेकॾहिं अञा पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते वधायूं त हींअर जेके माना इसराइल जा ग़ज़ा ते हमला पियो थो करे, इवन हुनजो जेको गॉड फादर आहे अमेरिका, उन्हनि खे मञण लाइ तयारु न आहे, कंहिंखे बि मञण लाइ तयारु न आहे। हू चए थो त इहो असांजी रेड लाइन आहे। सो इसराइल जा हिन जंग में मक़सद कहिड़ा आहिनि? इसराइल छा थो चाहे? हुनखे छा घुरिजे हिन जंग में? हफ़ीज़, ॾिसो, ही जेको 7 अक्टूबर ते हमलो थियो, हिकु त जेका तमामु वॾी हिस्से जे अंदरि ताक़त आहे इसराइल, उनजी इंटेलिजेंस जो फेल्यूअर थियो। तव्हां गुज़िरियल 75 सालनि में इहो क्लियर ॾिठो हूंदो त हुननि न सिर्फ़ु फ़लस्तीन जे अंदरि जेके हुनजा पाड़ेसरी मुल्क आहिनि ॿिया, उर्दन, शाम, लबनान, मिस्र, पर हुननि इराक ऐं ईरान ताईं बि हमला कया आहिनि। यानी डॉक्टर वदी हदाद जेको पॉपुलर फ्रंट जो कमांडर हो, जंहिं जहाज़ हाइजेक वग़ैरह कया बगदाद में वञी क़तल कयो। साॻी रीति अबू निदाल सां ईअं ई कयो। इराक जा न्यूक्लियर रिएक्टर उन्हनि तबाह कया। या तव्हां ताज़ो ई ॾिठो, ईरान जे न्यूक्लियर साइंटिस्ट खे बि मूसाद उते वञी क़तल कयो आहे, ईरान जे अंदरि, तेहरान में। सो हिते जॾहिं हमास ही हमलो कयो त हिकु त हिननि जो तमामु वॾो हिकिड़ो इंटेलिजेंस फेल्यूअर थियो आहे। ऐं गुज़िरियल 75 सालनि जी तारीख़ जॾहिं 4-4, 5-5 अरब मुल्क गॾिजी करे इसराइल ते हमलो कंदा हुआ, तॾहिं बि कॾहिं बि इसराइल जो नुक़सान न थियो। हिकिड़ी ॻाल्हि आहे, इसराइल 15 ॾींहंनि खां भले बमबारी करे रहियो आहे, पर हुनमें हमास जो नुक़सान न पियो थिए। छाकाणि त तव्हांखे मालूम हूंदो, या ख़ुदि हमास जी इहा रिपोर्ट आहे, ख़ुदि मूसाद जी बि इहा रिपोर्ट आहे त बाबा 3 किलोमीटरनि ताईं हेठि ज़मीन जे अंदरि हिकिड़ियूं सुरंगूं आहिनि, टनल्स आहिनि, जिते हमास जा विढ़ाक जेके आहिनि उहे रहनि पिया। उन्हनि ताईं इसराइल जी रसाई मुमकिन कोन्हे। 2005 जी सॼी सूरत हाल तव्हांखे मालूम आहे त इसराइली फ़ौजूं हुतां छो निकितियूं हुयूं गज़ा मां? इन करे जो हू गोरीला वारफेयर न विढ़ी सघिया। गोरीला वारफेयर हिकिड़ियूं जेके मुनज़िम फ़ौजूं आहिनि, अमेरिका हुजे या इसराइल हुजे, उहे गोरीला वारफेयर नथा विढ़ी सघनि। यानी हुनखे इहा ख़बर न आहे त गज़ा जे ते जेका असां बमबारी कई आहे, जेको ही मलबो पियो आहे, इन जे पुठियां केरु आहे? उनजे पुठियां यकीनन हमास ऐं जिहाद इस्लामी जा गोरीला हूंदा। बमबारी करणु त सवली आहे, तव्हां मथां अटैक कयो बाबा हिकिड़े हमले में। जीअं पाण ॾिठो त अस्पताल ते जेको हुननि रॉकेट हयो या बमबारी कयो, हुन में 500 माण्हू मरी विया। पर जॾहिं ग्राउंड असॉल्ट थींदो त पोइ उन वक़्तु इसराइल बमबारी न करे सघंदो, छाकाणि त हुनजूं फ़ौजूं अंदरि मौजूदु हूंदियूं ऐं मथां बमबारी थिए, इहो मुमकिन कोन्हे। ऐं उन वक़्तु हिकिड़ो फ़ौजी हिकिड़े हमास जे गोरीले सां ई विढ़ी सघे थो न हुन सूरत में। तॾहिं हुननि वटि बि 40 खां 50 हज़ार हिकिड़ा बेड़ाक आहिनि हमास वटि। साॻी रीति 10 खां 15 हज़ार जिहाद इस्लामी वटि बि हिकिड़ा वेढ़ाक आहिनि, जेके मुकमल ट्रेंड आहिनि। ऐं उहो हिननि खे तमामु ॾुखियो पवंदो। ऐं कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त जॉर्डन जे शाह अब्दुल्ला ऐं मिस्र जे सदर अब्दुल फताह सीसी जी पाण में मुलाक़ात थी। हुननि इहो क्लियर चयो त गज़ा असांजी रेड लाइन आहे। जेकॾहिं गज़ा जे शहरनि खे मिस्र ॾांहुं, सिनाई ॾांहुं, या वरी वेस्ट बैंक जे शहरनि खे उर्दन ॾांहुं मोकिलियो वियो त पोइ इहो असांजी पंहिंजी सिक्योरिटी लाइ बि हिकिड़ो ख़तरो हूंदो ऐं असां मजबूर थी करे का कार्रवाई कंदासीं। सो हफ़ीज़, तव्हांखे इहा बि ख़बर हूंदी त जेको सिनाई जो इलाइक़ो आहे उहो सहराई इलाइक़ो आहे। जेकॾहिं गज़ा जा शहरी या हमास जा जेके विढ़ाक आहिनि उहे सिनाई ॾांहुं मुंतक़िल थियनि था ऐं गज़ा खे इसराइल मुकमल तौरु कब्ज़े में करे वठे थो, त सिनाई में जेके रेगिस्तानी ऐं जाबलू इलाइक़ा आहिनि, उते जेके हमास जा विढ़ाक हूंदा उहे वॾी मिलिट्री कैंप्स क़ाइमु कंदा, जेके न रुॻो मिस्र लाइ वॾो ख़तरो हूंदो, पर उतां वेही करे हू वॾी मुनज़िम स्ट्रेटजी तहत इसराइल सां बि विढ़ी सघंदा। इहो उन्हनि लाइ तमामु वॾो ख़तरो हूंदो। मंसूर, तो ग्राउंड असॉल्ट जी ॻाल्हि कई पंहिंजी हिन ॻाल्हि में, तबसरे में। सो अॼु जेको आहे 21 अक्टूबर ते द इकोनॉमिस्ट जेको अमरीकी बरतानवी जरीदो आहे, उन जो पर्चो आयो। उन में उन्हनि जे फ्रंट पेज ते इहो लिखियो पियो आहे त इसराइल त बिल्कुलु रेडी आहे ग्राउंड असॉल्ट करण जे लाइ, पर इसराइल खे इहो ख़ौफ़ आहे त जेकॾहिं हू ग्राउंड अटैक गज़ा जो कंदा त पोयां नॉर्थ में हिज़बुल्ला तरफ़ां हमलो कयो वेंदो ऐं इसराइल जेको आहे 2 फ्रंट वार विढ़े न सघंदो। ऐं ईरान इहो चिताव ॾिनो त एक्सिस ऑफ द मलेशियाज़ आर रेडी टू कन्फ्रंट विथ इसराइल। माना हिकिड़ो 2 फ्रंट वार न, मल्टीपल फ्रंट वार थींदी। सो उहो मलेशिया जो जेको ॼार आहे ऐं ईरान जो रोल जेको आहे उहो केतिरे हद ताईं दुरुस्त आहे? अच्छा हफ़ीज़, तव्हां ॾिठो हूंदो त पहिरें ॾींहं खां ई जॾहिं हमास जे हमलनि खां पोइ इसराइल गज़ा ते बमबारी शुरू कई, खुराक, खाधो, ॿारण ऐं जेके ॿियूं रोज़मर्रा जी ज़रूरत जूं शयूं आहिनि, जॾहिं हुन बंदि कयूं त उन वक़्तु ईरान वार्निंग ॾिनी हुई। ऐं ईरान, न सिर्फ़ु ईरान, पर हसन नसरुल्ला
ऐं इराक जे अंदरि जेका हिज़बुल्ला ब्रिगेड आहे उन्हनि ऐं यमन जे होसिन त बाबा इसराइल गज़ा जी जेका नाकाबंदी आहे ब्लॉकेड आहे उहा फौरी तौर ते बंदि करे आम शहरनि ते बमबारी न करे ऐं जॾहिं अमेरिका इहो फ़ैसिलो कयो त असीं हथियार पिया मोकिलियूं इसराइल लाइ त उन वक़्तु बि उन्हनि इहो चिता ॾिनो फौरी तौर ते बाबा अमेरिका ख़िते जे अंदरि मुदाख़लत न करे न त हुनखे ॻरा नतीजा भोगणा पवंदा। सो जॾहिं बाइडन जो हिते विज़िट थियो ऐं हुन क्लियर नेतन्याहू जी पुठी ठपी त बाबा तव्हां भले अटैक कयो ऐं गज़ा जे अस्पताल ते हमले खे बाक़ाइदा डिफेंड कयो त इहो इसराइल जो हमलो न आहे पर जिहाद इस्लामी जो रॉकेट हो जेको मिसफायर थियो आहे ऐं उन अस्पताल ते किरियो आहे ऐं इन करे इहो एॾो वॾो नुक़सानु थियो आहे। सो मां इहो थो सम्झां त हिकु पासे हिज़बुल्ला जेके वॾे पैमाने ते हुननि ते हमला करे भई अञा त हिज़बुल्ला हुन नोयत जा हमला कया ई न आहिनि। न त तव्हां ॾिठो हूंदो त 2000 में ॾखिण लबनान ऐं 2006 में लितान जी नदी मां जेको IDF इज़राइली फ़ौजूं जेके हुतां फरार थियूं त उन्हनि इहो तस्लीम कयो हुयो त असीं गोरीला वारफेयर नथा विढ़ी सघूं। यानी उते हिज़बुल्ला जा जेके कमांडोज़ आहिनि उहे इंतिहाई ट्रेंड गोरीला वारफेयर में हू तमामु घणा सगारा आहिनि उन्हनि सां इसराइल नथो विढ़ी सघे। साॻी रीति हिते हमास ऐं जिहाद इस्लामी बि गोरीला वारफेयर पियूं विढ़नि। मूं जीअं ॻाल्हि कई त मुनज़िम फ़ौजूं नथियूं विढ़ी सघनि गोरीला वारफेयर। इज़राइल बमबारी त करे सघे थो पर जेकॾहिं हू गज़ा में दाख़िल थियो त तव्हां हमास जिहाद इस्लामी ऐं ईरान जो जेको फॉरेन मिनिस्टर आहे हुसैन अमीर अब्दुल्लाहियान उन्हनि इहो क्लियर चयो त इज़राइली फ़ौजूं जीअं गज़ा में ग्राउंड असाल्ट कंदियूं त असीं गज़ा खे इसराइली फ़ौजुनि जो क़ब्रिस्तान करे छॾींदासीं, क़ब्रिस्तान में तब्दील करे छॾींदासीं। सो कल्ह तव्हां ॾिठो हूंदो त यमन जे होसिन पारां बि इसराइल ते रॉकेट फायर कया विया आहिनि ऐं कल्ह ईरान जो जेको आर्मी चीफ आहे फ़ौजुनि जो सरबराह मोहम्मद बाकरी उन यमन खे ऐं ॿियनि ख़िते जे मुल्कनि खे उन जेके मलेशियाऊं आहिनि उन्हनि खे इहा अपील कई त अमरीकी जेको असलो आहे उनखे इसराइल पहुचण खां रोकियो। सो उन खां पोइ यमन जे होसिन ऐं इराक ऐं शाम जे जेके मलेशियाऊं आहिनि उन्हनि अमरीकी बहरी जहाज़नि ते वॾे पैमाने ते रॉकेट फायर कया आहिनि। साॻी रीति शाम में अमरीकी जेके ट्रुप्स आहिनि उते जेके रहनि पिया या गैस फील्ड आहे उते उन्हनि खे उॾायो वियो आहे धमाकनि सां ऐं ड्रोन ऐं मिसाइलनि जो इस्तेमालु कयो वियो आहे जंहिंमें अमरीकी फ़ौजुनि जो नुक़सानु थियो आहे। इराक जे अंदरि बि जेके अमेरिकन फ़ौजूं रहनि थियूं उन्हनि ते बि तमामु वॾा हमला थिया आहिनि। सो जेकॾहिं इज़राइल ग्राउंड असाल्ट करे थो त इहो तमामु वॾो हुन लाइ हिकिड़ो ख़तरो हूंदो त हू हिकु त हिज़बुल्ला जे पासे ॾांहुं जेके हिकु त हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झी छॾियो त हुननि गलीली ऐं ॿिया जेके हिज़बुल्ला लबनान जे बॉर्डर ॾांहुं जेके शहर आहिनि उन्हनि उहे मुकमल तौर ते ख़ाली कराए छॾिया आहिनि। साॻी रीति गज़ा जे पासे ॾांहुं ऐं वेस्ट बैंक जे अंदरि जेके हू सेटलमेंट्स पिया कनि नयूं उहे बि उन्हनि मुकमल तौर ते ख़ाली कराए छॾियूं आहिनि। यानी जंहिं मां इहो वाज़े आहे ऐं इहो साबित पियो थिए त हींअर जेके इसराइली आहिनि उहे ख़ौफ़ज़दा आहिनि ऐं अॻे जीअं हू गज़ा में सेटलमेंट पिया कनि गज़ा जे पासे में या वेस्ट बैंक जे अंदरि नयूं कॉलोनियूं पिया ठाहिनि त उहे हाणे ईअं न करे सघंदा या हमास जा जेके हमला आहिनि या परियां हिज़बुल्ला जा जेके हमला आहिनि उहे उन्हनि खे पाबंद कंदा त हू गज़ा खां वेस्ट बैंक खां ऐं लबनानी बॉर्डर खां परे रहनि। ऐं जंहिं मां इहो हिकिड़ो साबित थी वियो त इज़राइल जो जेको ग्रेटर इसराइल वारो ख़्वाबु उहो सुकड़जंदो पियो वञे। यानी उहे महदूद पिया थींदा वञनि गज़ा खां भॼंदा पिया वञनि वेस्ट बैंक खां परे भॼंदा पिया वञनि साॻी रीति लबनान खां बि हू भॼंदा पिया वञनि। जेकॾहिं ही ग्राउंड असाल्ट कनि था त उनमें हिकिड़ो तमामु वॾो नुक़सानु थींदो ऐं न सिर्फ़ु ईरान पाण वाज़े थी जंग में ईंदो या न ईंदो इहा त बाद जी ॻाल्हि आहे पर हुनजूं जेके मलेशियाऊं आहिनि उहे ई इसराइल खे एॾो वॾो नुक़सानु पहुचाईंदियूं जो इज़राइल हुनजो सोचे ई नथो सघे छाकाणि त ही 1967 ऐं 70 वारो या 73 वारो ज़मानो कोन्हे। हींअर जेके मलेशियाऊं आहिनि उन्हनि वटि ख़तरनाक तरीन हथियार आहिनि ऐं हमास जे हमलनि मां हिज़बुल्ला जे हमलनि मां यमन जे होसिन जे हमलनि मां इहो क्लियर थी चुको आहे त इज़राइल कमज़ोर आहे ऐं अमरीका ख़ुदि इराक जे अंदरि जेको कुझु कयो यमन जे अंदरि जेको कुझु कयो इराक ऐं शाम जे अंदरि जेको कुझु कयो उन मां साबित आहे त हू जेके मुनज़िम फ़ौजूं आहिनि उहे गोरीला वारफेयर नथियूं विढ़ी सघनि ऐं जेकॾहिं इसराइल ईअं करे थो त हू उन लाइ ईअं सम्झो त हिकिड़ी वॾी तबाही जो सामान हूंदो। हिकिड़ो अहम सुवालु आहे त ही मिडिल ईस्ट जे अंदरि जेका कशीदगी हले पई इन खां पोइ चीन ऐं रूस खे हिकिड़ो तमामु वॾो फ़ाइदो थियो आहे। रूस खे त इहो जीअं तव्हां ॻाल्हि करे वियो त बाबा यूक्रेन खे हुन सफ़ा भञी छॾियो आहे। ॿिए पासे ताइवान जे मामले में बि चीन वॾी अॻुभराई पियो करे ऐं बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जो टियों ॾींहुं हिकिड़ी मीटिंग हुई उनमें मुख़्तलिफ़ मुल्कनि जा सरबराहन उते आयल हुआ। सो हुनमें चाइना वधीक इन्वेस्टमेंट जी बि ॻाल्हि कई आहे। रूस ऐं चीन जो किरदारु क्लियर नज़र अचे पियो त हू मिडिल ईस्ट जे अंदरि अमन जी ॻाल्हि कनि पिया ऐं हुननि इहो चयो आहे त फ़लस्तीनी रियासत खां सवाइ
मिडिल ईस्ट जे अंदरि अमुन क़ाइमु न थी सघंदो। सो इन समूरी सूरत हाल खे BRI जी जेका तोसी आहे, जेको उनजो वधंदड़ असर रसूख़ आहे, रूस ऐं चीन जो वधंदड़ असर रसूख़ आहे, इन समूरे मामले खे तव्हां कीअं था ॾिसो? मंसूर खान, जीअं पाण पहिरीं ॻाल्हि कई त हिकिड़ो जी ब्लॉक या हिकिड़ो जेको पासो आहे अमेरिकी पासो, उहो एक्सपोज़ थिए थो पियो या उहो उन पोइते पेर ॾियणु शुरू थियो आहे, त ॿियो जेको पासो आहे उन वरी पेर खणणु शुरू कया आहिनि। सो बेल्ट एंड रोड फोरम जो इहो टियों इजलास हुयो जेको बीजिंग में थियो, उन में 130 मुल्कनि जा माण्हू जेके आहिनि, मुल्कनि जा सरबराह जेके आहिनि, उहो वञे पहुता बीजिंग, ऐं हिकिड़े हिकिड़े सां उहो पर्सनली मिलियो ऐं प्यूटन उते पहुतो ऐं मिलियो त फ्रेंड्स इन नीड, माना चाइना ऐं रूस जी इन हद ताईं चई त उहो हिक ॿिए जी ज़रूरतुनि जा दोस्त आहिनि। सो ऑब्वियसली चाइना जेका आहे उहो पंहिंजो असर वधाए पियो। तव्हां ॾिठो हूंदो त मिडल ईस्ट जे मामले ते उहो ॾाढो एक्टिव हुयो ऐं हुनजो हिकिड़ो क्लियर स्टांस हुयो विद द रशिया एंड उहो जेको बि हुननि सां गॾु नॉर्थ कोरिया उन्हनि सां गॾु आहे। सो हिकिड़ो हू बि पंहिंजी इन्वेस्टमेंट वधाए थो पियो, ऐं शी जिनपिंग जेको आहे उन बेल्ट एंड रोड इनिशिएटिव खे नेक्स्ट फेज़ ॾांहुं वधण जे लाइ $100 बिलियन वधीक इन्वेस्टमेंट जो बि वाइदो कयो आहे। ऐं तव्हां ॾिठो त जेके अमरीकी आहिनि उहे पंहिंजा जेके बि एलाइज़ आहिनि उन्हनि सां घणो निभाए न सघिया। ठीकु आहे, उहो पोइ भले पाकिस्तान हुजे या दुनिया में घणा बि मिसाल हुजनि था, पर चाइना उन सॼी शइ खे सिखे फ्रेंड्स इन नीड वारो जेको किरदारु अदा करे थो पियो। तव्हां ॾिठो हूंदो त उन रूस खे बि कॾहिं कंडेम न कयो यूक्रेन वार सां, हालांकि यूक्रेन वार सां चाइना खे हिकिड़ो नुक़सान बि पहुतो आहे मुआशी तौर ते उनजी इकोनॉमी खे। पर जॾहिं पाकिस्तान हींअर सफ़ा पोइते पियो, अमेरिका IMF ऐं उन्हनि जूं ॻरियूं कंडीशन्स हुयूं, त चाइना उनखे जेको आहे उहो सपोर्ट कयो। सो हुनजो हिकिड़ो पॉज़िटिव रोल ज़रूरु रहियो आहे। ऐं अॼु बि जेकॾहिं डॉन जी मेन ख़बर लॻी पई त असांजे प्राइम मिनिस्टर कोई 20 नवां मुआदा साइन कया आहिनि। हाणे पाकिस्तान जी टेक्नोलॉजी ऐं साइंस हेॾी त न आहे त उहो चंड ते वञी करे बेस ठाहे। सो चाइना चयो त चंड ते जेको आहे जॾहिं असां बेस ठाहींदासीं साउथ पोल ते, त तव्हांखे गॾु वठी हलंदासीं। त पाकिस्तान सम्झो त ॾिसो, जस्ट इमेजिन करियो त उहो नंढनि नंढनि माण्हुनि मुल्कनि खे पाण सां गॾु ॻंढियो पियो थो हले। यानी खिते में जेको इंडिया जो हिकिड़ो इमेज वधियो हुयो चंद्रयान 3 जे लॉन्च सां, उन खे बराबरि करण जे लाइ ऑब्वियसली पाकिस्तान वटि एॾी टेक्नोलॉजी को थोरे वक़्त में नथी अची सघे, पर चाइना भरजलो थी बीठो हुयो त बाबा उन इमेज खे, तव्हांजी इमेज खे असां एटलीस्ट रिपेयर करे सघूं था। सो मून जी लैंडिंग हुजे, ML1 हुजे, पाकिस्तान सां सिर्फ़ु पाकिस्तान सां 20 नवां मुआदा कया आहिनि, ऐं ॿियनि मुल्कनि सां इहे मुआदा कया आहिनि, नॉर्थ कोरिया सां मुआदा थिया आहिनि, रूस सां मुआदा थिया आहिनि, सेंट्रल एशियन कंट्रीज़ सां नवां मुआदा थिया आहिनि। सो हिकिड़ो चाइना जो जेको नओं उभरंदड़ रोल आहे, तव्हां ॾिसंदो ईंदड़ 10 सालनि में उहो अञा वधीक सगारो थींदो बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे थ्रू। अच्छा हफ़ीज़, आख़िरी नंढिड़ो सुवालु आहे तमामु, सो मुख़्तसिर जवाबु। चीन रूस जो वधंदड़ असर रसूख़ ऐं फ़लस्तीन वारे मामले ते उहो क्लियर हुननि हिकिड़ो मौक़िफ़ रखियो आहे त इसराइल 1967 जे बॉर्डरनि मां वापसि हलियो वञे, फ़लस्तीनी रियासत खे ईस्ट यरूशलम उनजे कैपिटल गादी जे हंधि तौरु क़बूल करे। इंडिया बि स्टेटमेंट जारी कई आहे ऑफिशियली। कोलंबिया ऐं आयरलैंड इज़राइल जा जेके सफ़ारतकार आहिनि उन्हनि खे बि पंहिंजे मुल्कनि मां कढी छॾियो आहे। सो नॉर्थ कोरिया, चीन, रूस, ईरान ऐं भारत जेको अमेरिका जो हींअर इतादी थियणु वञे पियो, तमामु वॾो इतादी, उन्हनि तरफ़ां जेके वॾियूं कुवतूं आहिनि हिकिड़ो क्लियर मौक़िफ़ फ़लस्तीनी रियासत जे हक़ में ऐं मलेशियाउनि जो उभार, इनखे कीअं था ॾिसो? छा इसराइल फ़लस्तीनी रियासत खे क़बूल कंदो या सूरत हाल ॿिए तरफ़ पई वञे? मंसूर खान, ॾिसो हाणे इसराइल हेसि ताईं फ़लस्तीनी रियासत खे तस्लीम नाहे कयो, माना ओज़लो में ठीकु आहे हुन तस्लीम बि कयो या ऑन द पेपर हू चवे थो त आउं 2 स्टेट खे तस्लीम करियां थो, पर पाण ॾिठो त प्रैक्टिकली जेको आहे उहो कोन पियो वञे। हाणे पाण खे ख़बर न आहे त इसराइल तस्लीम कंदो या न कंदो, ठीकु आहे, वक़्त खां अॻु जी ॻाल्हि आहे। पर असां इहो प्रिडिक्शन करियूं था या असां इहो ॻाल्हि करियूं था, जेकॾहिं इहो तस्लीम न कंदो त इसराइल सां प्रॉब्लम्स उन्हनि जा सिक्योरिटी चैलेंज कॾहिं सॉल्व न थींदा। ठीकु आहे, तव्हां 25 लख या 30 लख माण्हुनि खे गज़ा मंझा एतिरा ई 40-42 लख जेके वेस्ट बैंक में मौजूदु आहिनि या फ़लस्तीनी मौजूदु आहिनि पूरी दुनिया में, तव्हां भले हुननि खां पंहिंजो रहियल ज़मीन बि तव्हां वठी वठंदो, त उन्हनि जेके इमोशन ॻंढियल आहिनि पंहिंजे वतन सां, उन्हनि खे तव्हां ख़तमु नथा करे सघो। ठीकु आहे, सो उहे सिक्योरिटी चैलेंज रहंदा। इन जो बेस्ट सॉल्यूशन जी ॻाल्हि करियूं त उहो इहो आहे त जेको ॿिनि रियासतुनि वारो जेको मुआदो आहे, उनखे न सिर्फ़ु इसराइल खे हिकु ई वक़्तु तस्लीम करणु घुरिजे, पर उन सां गॾोगॾु जेको 70 या 75 सालनि खां फ़लस्तीनी दरबदर थिया आहिनि, उन्हनि जा घर ॾठा आहिनि, उन्हनि जा कारोबार तबाह थिया आहिनि, उन्हनि जा मासूम माण्हू मुआ आहिनि,
उन्हनि खे बि कंपनसेट कयो वञे। मिसाल जे तौर ते जीअं पहिरीं आलमी जंग लॻी त पोइ जर्मनी 2010 ताईं उन जो कर्ज़ पे भरियो, त हिकिड़ो पूरो रोड मैप हुजे जंहिं थ्रू इहो करे वञे। बाक़ी तस्लीम न कंदो त इहो प्रॉब्लम टिल द लास्ट जेको आहे उहो फ़लस्तीनी कंटिन्यू रहंदो, ऐं जेकॾहिं तस्लीम कंदो त ऑब्वियसली उहो पीसफुली पाण में रहे सघण वारी जेका ॻाल्हि आहे पाण में उहो वधंदी। ऐं जेको ॿियो ब्लॉक तव्हां चयो जंहिंमें रूस ऐं चाइना ऐं इंडिया ब्लॉक जो हिसो न आहे त घटि में घटि उन जो इनकार नथो करे। सो उहो चाहिनि इहो था त टू स्टेट सॉल्यूशन थिए, ऐं टू स्टेट सॉल्यूशन सां ई खिते में अमन मुमकिन आहे। अच्छा हाफ़िज़ जी। अच्छा दोस्तो, तव्हां सभिनी जी महिरबानी। हीअ असांजो हफ़्तेवार सेशन असां अनाउंस कयो, हुनजो ही पहिरियों हिसो हुयो, पहिरियों सेशन। सो असां हर आछर ते तव्हां सां हर हफ़्ते इहो सेशन कंदा रहंदासीं। आलमी सूरत हाल, आलमी इलाइक़े जी जेका बि सूरत हाल हूंदी उन्हनि ते गुफ़्तगू कंदासीं। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी। उमेद त तव्हां हिनखे पसंदि कंदव ऐं पंहिंजी राय खां ज़रूरु आगाह कंदव। सो पाण वरी मिलंदासीं। हफ़ीज़, महिरबानी। थैंक यू मंसूर, थैंक यू।